पंहिंजो ज़ाती इस्तेमाल भी जाइज़ आहे। कंहिंखे तोहफ़ो ॾियणु, भली हू अमीर हुजनि, साहिब हैसियत हुजनि ऐं उहे पंहिंजी क़ुर्बानी बि कंदा हुजनि, हदियो ॾियण बि जाइज़ आहे, छो त हदीअ सां बि मुहबतूं वधंदियूं आहिनि। अगरि मां चाहियां त सॼो गोश्त पाण वटि बि रखी सघां थो, इन में हरुमत न आहे, जाइज़ आहे। त क़ुर्बानी जे गोश्त जी जेका बहितरीनु तक़सीम आहे उहा इहा आहे त इंसान इन जा 3 हिसा करे, हिकिड़ो हिसो पाण खाए, हिकिड़ो हिसो हदियो करे पंहिंजे माइटनि खे ऐं पंहिंजे दोस्तनि खे, साहिब हैसियतनि खे, ऐं हिकिड़ो जेको आहे उहो सदको करे। शेख जमशेद, तव्हां खां अॻियों सुवाल आहे त शहरनि में गोश्त वठण लाइ माण्हू न मिलंदा आहिनि, त पोइ इहो गोश्त घर में इस्तेमालु करे सघिजे थो? क़ुर्बानी जे गोश्त जी तक़सीम जे बारे में शरीयत जेका रहनुमाई ॾिए थी त अल्हम्दुलिल्लाह इन में बि वसाअत आहे ऐं इजाज़त आहे त इहो गोश्त इंसान ग़रीबनि में तक़सीम बि करे सघे थो, पाण बि खाए सघे थो ऐं हदियो बि करे सघे थो। पंहिंजो ज़ाती इस्तेमाल बि जाइज़ आहे। कंहिंखे तोहफ़ो ॾियणु, भली हू अमीर हुजनि, साहिब हैसियत हुजनि ऐं उहे पंहिंजी क़ुर्बानी बि कंदा हुजनि, हदियो ॾियण बि जाइज़ आहे, छो त हदीअ सां बि मुहबतूं वधंदियूं आहिनि। 3 शइ ग़रीबनि में सदको करणु, इहो बि जाइज़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका शरीयत आहे उहा अल्हम्दुलिल्लाह एॾी प्यारी ऐं एॾी शफ़ीक़ शरीयत आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला असांजे लाइ आसानी फ़रमाई आहे। इन में को बि शइ वाजिबु न आहे। अगरि मां चाहियां त सॼो गोश्त पाण वटि बि रखी सघां थो, इन में हरुमत न आहे, जाइज़ आहे। सैयदना अब्दुल्ला बिन उमर ऐं सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा ऐं कई फ़ुक़हा मुहद्दिसीन ज़िक्र कनि था त क़ुर्बानी जे गोश्त जी जेका बहितरीनु तक़सीम आहे उहा इहा आहे त इंसान इन जा 3 हिसा करे, हिकिड़ो हिसो पाण खाए, हिकिड़ो हिसो हदियो करे पंहिंजे माइटनि खे ऐं पंहिंजे दोस्तनि खे, साहिब हैसियतनि खे, ऐं हिकिड़ो जेको आहे उहो सदको करे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे सही बुख़ारी में, सईदा आयशा फ़रमाइनि थियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो त इन जो गोश्त पाण बि खाओ ऐं ज़ख़ीरो बि कयो, यानी संभाले बि रखो, यानी मुस्तक़बिल जे लाइ महीना 2 महीना जेसीं ताईं गोश्त ख़राबु नथो थी सघे तेसीं ताईं तव्हां हुनखे रखी सघो था। हिकिड़ी ॿी हदीस में अल्लाह जे रसूल फ़रमायो त पाण बि खाओ ऐं सदको बि कयो, 2 शयूं जाइज़ आहिनि। जीअं त मूं ॿुधायो थोरी देरि अॻु में त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल थियो त पोएं साल ऐं अल्लाह जे रसूल तव्हां 3 ॾींहंनि जे अंदरि गोश्त खे तक़सीम करण जो हुकुम ॾिनो त अल्लाह जे रसूल जवाबु ॾिनो जी, तॾहिं ज़रूरत हुई, माण्हू ग़रीब हुया, उन्हनि खे ज़रूरत हुई गोश्त जी, तॾहिं मूं तव्हांखे हुकुम ॾिनो त 3 ॾींहं खां वधीक केर बि पंहिंजे घर में ज़ख़ीरो न करे। हाणे उहा ज़रूरत पूरी थी चुकी आहे, हिन दफ़े तव्हां खाए बि सघो था ऐं उनखे रखी बि सघो था, ज़ख़ीरे जे तौर ते उनखे महफ़ूज़ बि करे सघो था। त इहो गोश्त इंसान पाण बि खाए सघे थो, ग़रीबनि में तक़सीम बि करे ऐं सदको बि करे, दोस्तनि खे हदियो बि करे। त इहे 3 शयूं जाइज़ आहिनि इंशाअल्लाह। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।